हाँ साईं, असांजी मालिकी कोन्हे, इहो को टेम थियो आहे या पुल बि ड्रथल आहे। हेॾो असांजी पुल जेका असां आरज़ी तौर जो हिसाब सां ठाहीसीं उहा बि ईअं ई ठाहीसीं आरज़ी तौर सां। हाणे आमो साईं में रोड बि ठही वियो आहे। आमो साईं में असांखे ज़रूरत आहे वधि में वधि वॾी पुल जी, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। सो असां कॾो कलाकूं चवंदा था अचूं पर को बि माण्हू ॿुधे नथो, को ॿुधे जाई ताईं असां थका आहियूं। सो असांजो को बि ॿुधण वारो कोन्हे को। हाणे रोड सर जंहिं ठाहियो आहे त उहे ठाराइजनि न, उन्हनि जो ई ठीको हूंदो न। इहा आहे त ट्रैक्टर नथो टपी सघे, वॾी काई गाॾी अचे थी वञे थी उहा नथी टपी सघे सही नमूने सां, इहा ई तकलीफ़ आहे बसि। हा तकलीफ़ इहा आहे, शादी आहे गम या गाॾी अचे वञे थी सही माना में न। असांजो ॿार बच्चो आहे, मोटर साइकिल बि नथी अचे, किरी थी पए, घणा ई मसइला आहिनि। असां घणो ई हिननि खे चयो आहे पर ठाहिनि नथा पुल। हा असां घणो हिननि खे चयो आहे। गाॾियूं जेके आहिनि वॾियूं उहे काॾों थी फिरी अचनि पोइ? होॾां परियां थी फिरी अचनि, जेकी वॾी पुल आहे नौशारे मां होॾां थी फिरी अचनि, हितां नथी फिरी सघनि नी। हितां ॿार बच्चो आहे, किरे सही न आहे न, ब्रेन जाने वधो। हा इहा पुल बि नथा ठाहिनि। हा तव्हां छा चवंदव? असां बि इहो ई चवंदासीं गढ़ियासीन खे, गढ़ियासीन वारनि खे आगास राजा शाबाश, इहे आगा शहबाज़ खान आहे। हा इहे हिननि खे त गढ़िया वोट सभु हिननि खे ॾींदा। असां अलाए केतिरा ॻोठ आहिनि, जिया आहिनि, जखरा आहिनि, शहर आहिनि, शेख आहिनि, सॼी क़ौम आहे, उन्हनि खे था वोट ॾियूं असां। असांखे रोड बि हाणे मिलियो आहे, तकलीफ़ आहे वॾी। मींहुं बींहुं वसे थो, बरसाति पए थी त पोइ गाॾियूं सही नथियूं हलनि। ऐं इहा पुल नंढी आहे, मोटर साइकिलियूं छड़ो टपनि थियूं, बाक़ी वॾियूं गाॾियूं नथियूं टपनि। असां नौशारे खां था फिरूं। अच्छा त हे रोड्स वारनि जी बि त ज़िमेदारी आहे, त रोड जो मंज़ूर थियल आहे त हिन सां गॾु पुल बि त हूंदी न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पुल त हूंदी तॾहिं त माना रोड बि आयो आहे न। इहा ई ॻाल्हि आहे, बसि गाॾियूं वॾियूं कान अची सघनि, छड़ो मोटर साइकिल थी अचे। जेका बि वॾी गाॾी आहे त परियां था असां फिरायूं, मसइलो इहो ई आहे, ॿी ॻाल्हि न आहे। रोड बि अञा रहियल आहे टुकुर। खीरथर कैनाल सां गॾु गॾु हीअ मुंगरवाह वारी पुल जेका सालनि खां वठी हिते हिन इलाइक़े वासी जेका सवे ॻोठाणा हिते रड़ंदा रोअंदा रहिया आहिनि त हीअ मुंगरवाह वारी पुल जेका आहे असांखे ठाहे ॾिनी वञे। पर अफ़सोस आहे त हितां जे चूंडियल नुमाइंदनि समेत लाॻापियल अख़्तियारनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि कन ते जूअ नथी चुरे। केरु मसइलो छा आहे, हीअ पुल तव्हांखे छो नथी ठही मिले? ॾाढो कहिड़ो चक्कर आहे, बसि भॼी आहे सभु अलाए काॾे विया हलिया पुल फिटी करे। इहो ठेकेदार हिते बाक़ाइदे रिकॉर्डिंग बि थी आहे हिते, माना जेको आहे सो असांजा कुझु इलाइक़े वारा अची करे हिते कयो बि आहे, पर कुझु बि न थियो आहे। हा कयो आहे, हीअ असां पुल जेका ठारायूं पंहिंजी आरती तो ठारायूं, इहे सरकारी वारनि असांखे न ॾिनी आहे ठाराए। हा इहा असांजी पंहिंजी ठहियल आहे। अलाए कहिड़ी दुश्मनी त नथा ठाहिजनि, अक्सर त ठाहे ॾींदा, ठाहे ॾियणु खपे उन्हनि खे। हाणे हा त करे आहे न, ख़बर पए वरी हा करे वरी पोइ खटे गुम थी आहे, वरी गुम थी आहे नाली। हे त पंहिंजनि जी भलाई आहे, शरनि जी पवरनि जी, जो हे थोरो पैसो गॾु करे ऐं ठाहियूं, न त पुल त हिते हुई कोन। की मुंगर में पा किरनि, की हेठि की काॾे इलाही खे धक बि लॻा। हाणे हिन वक़्तु बि आयो सिजा खान जो पुटु, आसरो ॾेई वियो आहे। अलाह भलाई करे, अलाह को हिदायत ॾेसि, ॿियो असां छा था करे सघूं। ठीकु आहे।